अॻूणे सदर आसिफ ज़रदारी लाहौर मिशन मुकम्मल करे वरितो। अॻूणे सदर जे दौरे दौरान जहांगीर तरीन ग्रुप सां इतिहाद लाइ अहम अॻभराई थी आहे। PTI नून लीग जे कुझु अॻवाननि आसिफ ज़रदारी खे मुनासिब वक़्त ते पीपुल्स पार्टी में शमूलियत जी ख़ातिरी कराई आहे। ज़रियनि जो चवणु आहे त अॻूणे सदर आसिफ ज़रदारी लाहौर जे दौरे दौरान अॻिते जो सियासी होमवर्क मुकम्मल करे वरितो आहे। अॻूणे सदर आसिफ ज़रदारी जे लाहौर जे दौरे दौरान आम चूंडुनि खां अॻु पंजाब में नून लीग खे टफ टाइम ॾियण लाइ एंटी नून लीग अलायंस ठाहिण जो शुरूआती होमवर्क मुकम्मल करे वरितो आहे। ज़रियनि जो चवणु आहे त अॻूणे सदर पीपुल्स पार्टी खे पंजाब में ॿीहर मज़बूत करण लाइ अहम मक़सद हासिल करे वरिता आहिनि। आसिफ ज़रदारी जो लाहौर में मुख़्तलिफ़ सियासी शख़्सियतनि सां मुलाक़ातूं थियूं आहिनि, जंहिं दौरान जहांगीर तरीन ग्रुप सां इतिहाद जे हवाले सां बि मुस्बत अॻभराई थी आहे। ज़रियनि जो चवणु आहे त हुकुमरान जमायत PTI ऐं नून लीग जे अक्सर अॻवाननि अॻूणे सदर खे मुनासिब वक़्त ते पीपुल्स पार्टी में शामिल थियण जी ख़ातिरी कराई आहे। ज़रियनि मूजिब ॾखण पंजाब लाइ मखदूम अहमद महमूद फैसल साले हयात ऐं यूसुफ रज़ा गिलानी खे अॻूणे सदर तरफ़ां अहम टास्क मिली वियो आहे। विच पंजाब में कमरू ज़मा कायरा, हसन मुर्तज़ा चौधरी मंज़ूर, औरंगज़ेब बरकी ऐं कासिम ज़िया खे टास्क ॾिनो वियो। ज़रियनि जो चवणु आहे त आसिफ ज़रदारी जे ईंदड़ महीने जुलाई में ॿीहर लाहौर अचण जो इम्कानु आहे, जॾहिं त कश्मीर इलेक्शन खां पोइ बिलावल भुट्टो बि लाहौर वेंदो। ज़रियनि मूजिब पंजाब में औरत विंग खे मज़बूत करण लाइ अॻूणे सदर जी थियो बख़्तावर भुट्टो ज़रदारी बि लाहौर वेंदी।